वालेकुम अस्सलाम। खुदा ताला पंहिंजे हबीब के सदके में तव्हां सभिनी खे पंहिंजे हिफ्ज़ अमान में रखे। आमीन। तव्हांजे रिज़्क़ में रोज़ी में बरकत अता फरमाए। खुदा ताला तव्हांजे नंढनि जे दिल में वॾनि जी इज़्ज़त मोहब्बत अता फरमाए। खुदा ताला तव्हांजी औलाद के नेक ऐं सालेह करे। खुदा ताला तव्हांखे एतिरी तौफ़ीक़ अता फरमाए जो तव्हां पंहिंजे ॿारनि खे कुर्ब मोहब्बत ऐं प्यार सां चङी तरबियत चङी तालीम ॾेई सघो। महिरबानी करे पंहिंजी औलाद खे जेतिरो क़दर थी सघे तालीम ॾियण जी कोशिशि कयो। पंहिंजी छोकिरियुनि खे न्याणियुनि खे चङी तालीम ॾियारियो, छो जे अॻिते जो दौर अचे पियो उन में तालीम निहायत ज़रूरी आहे। खुदा ताला तव्हांजे दिल में पंहिंजे पाड़े वारनि जे लाइ इज़त ऐं मोहब्बत अता फरमाए। जीअं त अॼु में बि मां पंहिंजी जमायत खे चवंदो रहियो आहियां, आईंदा जो वक़्तु अचे पियो उन में महांगाई तमामु वधी वेंदी ऐं महांगाई वधे पई। जो भी तव्हांजी आमदनी आहे उन मां कुझु हिसो तव्हां बचाए रखो। ख़ुदा ख़ैर करे, नंढो हुजे या वॾो हुजे, ग़मी ख़ुशी हर कंहिं वटि अचणी आहे। पंहिंजी आमदन मां कुझु हिसो तव्हां हमेशा बचाए रखो जो ज़रूरत ते तव्हांखे कम अचे। नंढो वॾो ॿार बच्चो अगरि बीमार थिए थो तव्हां वटि को रक़म हुजे जो तव्हां उन टाइम परेशान न थियो। हमेशा जॾहिं बि तव्हां वांदा वेठा आहियो सलाद शरीफ़ दुरूद शरीफ़ इन जो रोज़ कयो। नमाज़ खां पोइ दुरूद शरीफ़ सलाद शरीफ़ ऐं ज़िक्र कयो। ख़ुदा ताला इन दुनिया में बि आख़िरत में इन जो तव्हांखे अजर ॾींदो। हमेशा पंहिंजी फ़ौज जे लाइ दुआ घुरायो। मुल्क में जो दहशतगर्दी एतिरी हुई जो तव्हांजी फ़ौज जंहिं दहशतगर्दी जो मुंहुं ॾिनो आहे। ख़ुदा ताला असांजी फ़ौज खे हिमत अता फरमाए। ख़ुदा ताला ता क़यामत ने मुल्क खे क़ाइम रखे। ख़ुदा ताला तव्हांखे आज़ाद रखे, तव्हांजी औलाद खे नेक ऐं सालेह करे। हमेशा इन मुल्क जे लाइ, पाकिस्तान जे लाइ, फ़ौज जे लाइ हमेशा तव्हां नमाज़ में दुआ घुरो। फ़ौज जी क़ुर्बानियूं आहिनि, शहादत आहिनि। असांजा बच्चा, असांजा ॿार जो फ़ौज में ज़ख़्मी थिया आहिनि उन्हनि जे लाइ बि तव्हां दुआ कयो। इहो फ़ौज तव्हांजी पंहिंजी फ़ौज आहे।
खुदा तव्हां खे ख़ुशि रखे, आबाद रखे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह ए मेरे परवरदिगार, महबूब के सदके में, पैगंबर के सदके में, पूरे बेचारा बिल्कुल रुना नहीं खड़ी पूरे उतर या रब जन्नत में जगह अता फरमाए। मेरे परवरदिगार को अपने हबीब के सदके में हमें हर हर तकलीफ हर मुसीबत से पनाह में रखना गुनाहगार है। अपने हबीब के सदके में हमारे गुनाह बख्श। नहीं मेरे मालिक, तो हमारे दिल को मेरे परवरदिगार इस दुनिया में अच्छी जगह अता फरमाए। हबीब के सदके में उसमें हमारी रहनुमाई फरमाओ। मेरे परवरदिगार अल्लाहुम्मा सल्ली ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह।